बुकेरा शरीफ ऐं भरपासे में बरसात केतिरनि ई ग़रीब मिस्कीननि जा झाल उड़े वई। चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतज़ामिया कंहिं बि साड़ न लधी। ख़बर मूजिब जिते ताज़ो बरसातुनि सॼी सिंध अंदरि तबाही मचाए छॾी आहे, उते बुकेरा शरीफ ऐं भरपासे में पिणु बरसात सबबि केतिराई घर रही पट पइजी विया आहिनि। केतिराई ग़रीब ख़ानदान खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। जॾहिं त बुकेरा शरीफ वेझो ॻोठु सोनो खान लाशारी जो रहवासी ख़ालिद लतीफ़ लाशारी पारां बरसात सबबि मुतासिर थियल ख़ानदाननि खे ज़ाती ख़र्च ते 150 खां वधीक राशन जा पैकेट विरहाया विया। हुन चयो त बरसात सबबि केतिराई माण्हू मुतासिर थियल आहिनि। कोशिश इहा आहे त जेतिरो बि थी सघे मिस्कीन माण्हुनि जी मदद कई वञे। चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले टंडो अलहयार जी इंतज़ामिया खे अपील करियां थो त ॾूराहनि इलाइक़नि में पहुचनि, जिते गुज़िरियल 6 ॾींहनि खां केतिराई ख़ानदान मुतासिर थियल आहिनि, जिन जा घर रही पट पइजी विया आहिनि। खाइण पीअण जो को बंदोबस्तु नाहे। उन्हनि बेयारो मददगार पयल मिस्कीन माण्हुनि जी साड़ लहनि।